नासिर शहदादपुर में पुलिस हिरासत दौरान फौत थींदड़ हेड मास्टर जाम अज़ीज़ चक्रो वारे केस में एसएसपी सांकड़ केस में नामज़द पुलिस एहलकारनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अली नवाज़ टेवाल। जी अली नवाज़, छा वधीक तफ़सील आहिनि? जी बिल्कुल 6 महीना अॻु शहदादपुर पुलिस हिरासत दौरान वेझाणे तशद्दुद में फौत थींदड़ हेडमास्टर जाम अज़ीज़ जकरो केस में एसएसपी सांगड़ पारां केस में नामज़द पुलिस एहलकार गुल मोहम्मद ज़रदारी, रफ़ीक, उजड़, अमावड़ा, सांद ऐं महरम ज़रदारी के नौकरियुनि मां बरतरफ़ करे छॾियो आहे। एफआईए गवाह शाह पारां 10 ॼणनि ते वाक़े जो केस दाख़िल कयो वियो हो। केस में नामज़द एसएचओ शहदादपुर गुलाम शबीर दलवाणी अॻई नौकरी मां बरतरफ़ कयो वियो हो। साॻिए केस में वधीक 4 ॼणनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो आहे। केस में नामज़द 5 एहलकार जेल में आहिनि, जॾहिं त हिकु ज़मानत ते आहे, 4 रूपोश आहिनि। वाज़े रहे त 6 महीना अॻु पुलिस हिरासत दौरान वैशाणे तशद्दुद में हेड मास्टर जाम अज़ीज़ जकरो फौत थियो, जंहिंजो एफआईए नवाज़ शाह पारां जांच कई वई हुई। 10 जवाबदार मथां केस दाख़िल थियल आहे। जी अली नवाज़, तव्हांजी महिरबानी।